26वीं आईनी तरमीम के मुसव्विदे ते इत्तिफ़ाक़ राय लाइ पीपल्स पार्टी ऐं हुकूमती क़यादत जी ड्रकरोड जारी। बिलावल भुट्टो ज़रदारी जी रात मौलाना फज़लुर रहमान सां मुलाक़ात बाद अॼु ॿीहर वेहक जो इम्कान। कुछ देर खां पोइ पीपल्स पार्टी चेयरमैन JUI सरबराह जी रिहाइशगाह ते पहुचंदो। मुलाक़ात में आईनी तरमीम जी तजवीज़ुनि बाबति ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। PTI वफ़द के बानी सां मुलाक़ात जी इजाज़त मिली वई। वफ़द PTI बानी के आईनी तरमीम जे मुसव्विदे ऐं सियासी क़यादत सां मुशावरत बाबति आगाही ॾींदो। वफ़ाक़ी काबीना जे इजलास जो वक़्तु टियों भेरो तब्दील। हाणे 2 वॻे तलब कयो पियो। मेंबरनि खे इजलास जे नए वक़्तु बाबति आगाह कयो पियो। वफ़ाक़ी काबीना जो इजलास वज़ीर आज़म हाउस में थींदो। ज़रिए जो चवणु आहे त इजलास में आईनी मसवदे ते वीचारियो थींदो। सेनेट ऐं क़ौमी असम्बली जा इजलास गॾु थींदा। क़ौमी असम्बली तोड़े सेनेट इजलास जे एजेंडा में आईनी तरमीमी बिल जो मसवदो शामिल आहे। सेनेट इजलास जी 6 ऐं क़ौमी असम्बली इजलास जी 9 नुकाती एजेंडा जारी। पाकिस्तान मिलिट्री अकेडमी काकुल में कैडेट्स की पासिंग आउट परेड। ISPR मूजिब पासिंग आउट परेड में 150 PMA लॉन्ग कोर्स जा कैडेट शामिल। चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी परेड जो मुआयनो कयो। जनरल साहिर शमशाद मिर्जा कैडेट्स में इनाम पिण विरहाया। तकरीब में गैर मुल्की नुमाइंदन ऐं कैडेट्स के घर भातिन भी शिरकत कई। कराची जी ली मार्केट वारे इलाइक़े में फ्लैट मां निगरी समेत 4 औरतुनि जा गला कपियल लाश। पुलिस मूजिब 3 औरतुनि खे तशद्दुद बाद गला कपे क़त्ल कयो पियो। मक़तूलनि में भाउ, धी, पोटी ऐं नुंहुं शामिल। घर धणी फारूक जो चवणु आहे त सिंधनि कंहिंसां बि दुश्मनी नाहे। घर जो दरवाज़ो खड़काए त को बि घर भाती न निकितो। पुट कुंजीअ सां दर खोले अंदरि ॾिठो त घर भातियुनि जा गला कटियल लाश पियल हुआ। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन चारपाके जो नोटिस वरितो। SSP सिटी का तफ़सील तलब। पाकी में मुलविस जवाबदारनि की गिरफ्तारी की हिदायत। FBR पारां सेल्स टैक्स जा रिटर्न फाइल करण लाइ हलफनामे वारो शर्त। वापारियुनि FBR नोटिफिकेशन खिलाफ सिंध हाई कोर्ट सां राब्तो करे वरितो। सिंध हाई कोर्ट ईंदड़ बुधरी ताईं हलफनामे वारो शर्त मुअत्तल करे छॾियो। अदालत FBR डिप्टी अटॉर्नी जनरल ऐं ॿियनि खां 1 नवंबर ताईं जवाब घुरे वरितो। मलीर जे इलाइक़े इब्राहिम हैदरी में भाउ हथां भाउ क़तल। जवाबदार ग़ैर जे नाले ते कुआड़ी सां वार करे अली अकबर खे क़त्ल करे छॾियो। पुलिस कार्रवाई कंदे जवाबदार हलाडीनो खे वारदात में इस्तेमाल थियल कुआड़ी समेत गिरफ़्तार करे वरितो। मुल्तान जे इलाइक़े बुरेपाला भरिसां झेड़े दौरान जवाबदारनि फायरिंग करे पंहिंजे भाउ फहद अकरम खे क़त्ल करे छॾियो। मीरपुर खास भरिसां कोच जो मोटरसाइकिल के टक्कर, बजणा फोत, 2 ज़ख़्मी। वाक़े बाद फोतिन जा लाश ऐं ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल। फोतिन जी सुञाणप न थी सघी। पुलिस ड्राइवर के गिरफ़्तार करे कोच के तहवील में वठी छॾियो। हैदराबाद भरिसां शहरी वारे इलाक़े में रोड पार कंदे कोस्टर जे टक्कर में बदीन वासी मुहर्रम अली उमरानी हयाती विञाए वेठो। सोबुदेरो बेजो गुरबत खां तंग अची फ़ौरत आपघात करे छॾियो। ॻोठ नवाड़ो शरीफ़ पासे कफ़ार उठी ज़हरीली दवा पी छॾी। अस्पताल पालो जवान जो इलाज कर पहुचाइण ते कोहराम कर। गजा में इसराइली बमबारी सबब 34 फ़लस्तीनी शहीद। जबालिया में 15 ऐं अन नुसरा पाड़े में ड्रोन हमले सबब 4 फ़लस्तीनी शहीद थी विया। गजा में शहीदन जो अंग 42,500 ऐं ज़ख़्मियुनि जो तादाद 99,500 थी वियो।